अॼु असां ठाहींदासीं चिकन जो कोरमो। तमामु ईज़ीली आसानीअ सां तयारु कंदासीं। उन जी जेका रेसिपी आहे उहा बि मां तव्हांखे डिटेल सां ॿुधाईंदमि। उहे छा असां ग़लतियूं कंदा आहियूं त असांजी जेको कोरमो आहे उहो ख़राबु थी सघे थो। त चिकन असां वटि आहे, चिकन जो कोरमो अॼु तयारु थो थिए ऐं जेको होल चिकन हूंदी आहे उनखे तव्हांखे कटाइणो आहे। अच्छा, इन में जेके अज्जा आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। धोरो इन में शामिलु थींदो। खटे धोरे खे तव्हां इस्तेमालु न कंदव, मतिलबु बासी थी वियो आहे, फ्रिज में रखियल आहे, 1-2 ॾींहं थी विया आहिनि, थोरो खटो थी वियो आहे, उहो तव्हांजे कोरमे खे ख़राबु करे थो सघे। अच्छा, जेको बसर आहिनि उहे सुर्ख, मतिलबु ॻाढ़ा बसर मां बाज़ार वारा इन में इस्तेमालु थी कयां। ॾाढा ईज़ीली तव्हां उन्हनि खे यूज़ करे सघो था। या त उन मां तव्हां जेको चूरो बसरनि जो आहे उनखे अलहदा कयो, या पोइ तव्हां जेको हावण दस्तो हूंदो आहे उन में तव्हां उन्हनि बसरनि खे कुटे सघो था। पर असांखे बसर जेके आहिनि से इन फॉर्म में खपनि त उहे कुटियल हुजनि, पिसियल हुजनि, बट हुनखे मिक्सीअ में विझी करे तव्हांखे कंहिं लिक्विड सां गॾु पेस्ट नाहे ठाहिणो। बसि इन ॻाल्हि जो तव्हां ख़्यालु रखिजो। हाणे जेको मां वटि पैन आहे उनखे रखूं था चुल्हे ते। हिकिड़ी नंढड़ी असां कढ़ाई चओ या पैन चओ, उनजो असां इस्तेमालु था कयूं। इन में असां ऐड कंदासीं चिकन ऐं इन सां गॾोगॾु थूम ऐं अदरक जो पेस्ट, उहो शामिलु करे हिन जी थोरी भुनाई कंदासीं। हे असां इन में, ऐं गिहु असांखे हिन में शामिलु करिणो आहे। त हेॾे अची वियो असां वटि गिहु। जेको कोरमो आहे उहो गिह में ज़बरदस्त तयारु थींदो आहे। त मां इन में शामिलु थी कयां। अच्छा, गिहु इन में असां ऐड कंदासीं 1/2 कप, अधु कोप। हिन में ऑयल में बि कोरमो ठही त वेंदो, पर जेको हिकिड़ो सौंधोपन, जेका हिकिड़ी ख़ुशबू, ज़ाइको, उहो जेको आहे उहो असांजो गिह में तयारु कंदव त अञा बि ज़बरदस्त थींदो। अच्छा, गिहु मेल्ट थियणु शुरू थो थिए, गॾोगॾु इन में जेका चिकन आहे उहा ऐड था कयूं। चलो जी। अच्छा, इन सां गॾोगॾु असां इन में ऐड कंदासीं साबित गरम मसालो। अच्छा, साबित गरम मसाले में जेका शइ तमामु घणी ज़रूरी आहे उहे असांजा थी विया नंढड़ा फोटा। त जीअं ख़ुशबूदार असांजो जेको कोरमो आहे उहो तयारु थिए, त 3 खां 4 मां इन में शामिलु थी कयां नंढड़ा फोटा। हे अची विया असांजा नंढड़ा फोटा। इन सां गॾोगॾु हिन में शामिलु था कयूं दारचीनी। थोड़ा असां इन में ऐड कंदासीं लौंग, 3 खां 4। थोड़ा ईअं ई शामिलु कंदासीं कारा मिर्च, 3-4 कारा मिर्च, ऐं थोड़ो इहो असांजो अची वियो तेज़पत्तो। थोड़ो थोड़ो तमामु जेको असांजो साबित गरम मसालो आहे उहो अची वियो। हाणे थोड़ो इन में शामिलु था कयूं जीरो। चलो जी, ये अची वियो जीरो। हाणे चिकन जी असां कंदासीं थोड़ी भुनाई। अच्छा, इन जो रंग जेको आहे सो उहो चेंज थी वञे तेसीं ताईं तव्हां इनखे भुञंदव। हाणे मां इन में शामिलु थी कयां थूम ऐं अदरक जो पेस्ट। धोरे जो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे। जेको असांजो धोरो हूंदो उहो फ्रेश, बिल्कुलु ताज़ो, खटो बिल्कुलु बि इस्तेमालु न कजो। जेकॾहिं धोरो खटो थी वियो आहे तव्हां उनखे बिरयानीअ में इस्तेमालु करे सघो था। बिरयानी में उहे बि असां खटे करण जे लाइ शयूं ऐड कंदा आहियूं, त खटो धोरो तव्हांजो बिरयानीअ जे लाइ बेस्ट आहे। कढ़ी पकोड़ा कढ़ी उन में तव्हां ऐड कयो। अच्छा, 1 टीस्पून इन में हलियो वियो थूम ऐं अदरक जो पेस्ट। अच्छा, हे मां वटि आहे धोरो, हिनखे थोरो फेटे था वठूं। स्पेशली जेकॾहिं बाज़ार वारो धोरो तव्हां इस्तेमालु था कयो त लम्स उन में न हुजनि, बसि दाणा न हुजनि, सुठे तरीक़े सां हो फेटियल हुजे। अच्छा, इन में जेके मसाला आहिनि उहे ऐड कंदासीं असां लूण, ॻाढ़ा मिर्च,
ऐं सुका धाणा। हेड जो इन में इस्तेमालु न आहे, हेड असां इन में शामिलु न कंदासीं। थोरो जेको धोरो आहे उनखे फेटे छॾियोसीं ऐं ॿीहर अचूं था पंहिंजे चिकन जी तरफ़ ऐं इनखे असां भुञंदासीं।